असावारा छोरा 42 सालन जा थी था तब नटा पान पी मन तो करे अरे शादी करने ओप्पो मोबाइल दिसी मक्खन सजो वही जो किथा शादी करे ओप्पो जो रात जो 2 बजे ताईं वोरन में बैठा ने हा हलो पो छा जो पो कुछ कोन जो पिणे मरियो पो या पुट समोली सचो हिन जो कम आहे वाह कयो तो मुखे को ओप्पो मिली ओप्पो वेठो पाण नथ में सचो सुभान तो इन साइड वाला दोस्त वेही रहो ताजे बीण जे करे उन वेठलन के तकलीफ थी मां इंशाल्लाह जल्दी वाइस खत्म तो क्या भक्त हलंदो हेडा चामरा चप ते रख दन्नो नी वठन अरे वाह हुसैन किरिया हत्यार फिटा न कई जे कुछ बते जलसो थींदो अली के औलाद जो जिक्र थींदो मौला अली जा मुरीद बइयो तबरात करे जा तो पढ़ी आयो फातिमा जी बाबा ये गरीब वक्त में जरूर कंदा के बा पोटियो कम तांजी मर्जी आ एकड़ो केड़ो न्याणन साईं ते मिलंदा हिकु बियो पी मां जे कब्र ते ईंदा सुभान अल्लाह ये बई कम करे पो सिराड़ी वनी छोरन के चाणू प्यारी पहिरो न्याणन साईं जो न्याणी खुदा जो कसम हाथन साईं जी न्याणी के हालत काफिरानी आ मां सलाम तो क्या कायदे सिंध जो डॉक्टर नम्रता जे तॾे ते वियो हालांकि हिंदुन जी वाणी आ न्याणी आ गैर मुसलमान जी दीवानन पर न्याणी तो न्याणी आ सुभान अल्लाह फरमायो न्याणी लड़ी अचे तो खून में छॾे दी तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी मांगे 14 अगस्त से हैदराबाद के सरकारी प्रोग्राम मुझे जो रेस थी रेस जी गई खबर मुझे रेस चाहे कि छोल नहीं छोरा गडो भजन बाबा भी गातो मुल्क तो तरक्की करे बुढ़ी मरो तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी छो भिटके जो गुमराह नथी वटरा मोहम्मद प्यारे जी से कपड़े में हथ विझ फातिमा जी बाबा ये दुनिया जा कपड़ा कोनन हे जन्नत जा कपड़ा थी तुझी दुआ अर्श ते पहुंची वई आ जिब्रील खड़ी